कंहिं बि जाइ ते मज़हबी माॻनि जी पंहिंजी तारीख़ी अहमियत ऐं हैसियत हूंदी आहे। जेतोणीकि पाकिस्तान हिकु मुस्लमान मुल्क आहे, पर तंहिं हूंदे बि हिते केतिराई अक़लियती बिरादरीअ जा मंदिर आहिनि जेके मज़हबी भाईचारे जी इलामत आहिनि। पाकिस्तान जे चइनी सूबनि में हिंदू मंदिर सवे सालनि खां मौजूद आहिनि, जेके सक़ाफ़ती पस मंज़र खे ज़ाहिर कनि था। इन्हनि मंदिरनि में अॼु बि इबादत कई वेंदी आहे। हूअं त मुल्क में केतिराई मंदिर आहिनि, पर कुझु मंदिर अहमियत जोॻा आहिनि। इन्हनि मंदिरनि में पंजाब जे ज़िले चकवाल में कटास राज मंदिर आहे ऐं मंदिर आॾो हिकु ढंढ बि आहे। लाहौर बि क़दीम गॾियल तारीख़ जो गवाह आहे, जिते वाल्मीकि मंदिर मौजूद आहे। कराचीअ में मौजूद हनुमान मंदिर खे 1500 साल क़दीम मंदिर सम्झो वञे थो, जिते भारत मां यात्री ईंदा आहिनि। सिंध जे शहर रोहिड़ीअ में हिकु गार में कालका देवीअ जो मंदिर आहे। बलूचिस्तान जे ज़िले लसबेला में हंगलाज माता जो मंदिर बि वॾो मक़बूल आहे, जिते लखे माण्हू ईंदा वेंदा आहिनि। हीउ हंगोल जे दरिया जे किनारे ते मौजूद हिकु गार में क़ाइमु आहे। पेशावर जी गोरखनाथ मंदिर में बि सियाहनि जी अच वञ जारी रहंदी आहे। सिंध में नगर पार्केट जी हिकु गार में क़दीम चढ़े ओ मंदिर आहे, जिते मुख़्तलिफ़ देवियुनि ऐं देवताउनि जूं तस्वीरूं ऐं मुजस्मा रखियल आहिनि। कराचीअ में श्री राम स्वामीअ जो मंदिर बि आहे, जंहिंजी ॻणप वॾनि मंदिरनि में थिए थी। कराचीअ में लक्ष्मी नारायण मंदिर 200 साल क़दीम आहे। पाकिस्तान जे इन्हनि मंदिरनि में हिंदू आबादी पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त, रस्मुनि ऐं रवाजनि खे भरपूर नमूने मल्हाईंदी आहे।